अस्सलाम वालेकुम। असगर खोसा छा हाल आहे? ॿियो ख़ैर ॿाहिरि सफ़ा टेंट लॻो पियो आहे। असांजी रिक्वेस्ट आहे त असां सां महिरबानी करे टाइम ॾे, जा तूं पंहिंजे मुल्क ते घुराए, जा असांखे टाइम ॾे त असां तोखे पंहिंजे मुल्क ते घुराईंदासीं। मुंहिंजो नालो टांवरी उर्फ कमांडो आहे। जेको बि टेंटल तो में वटि आहे, फन आहे, तूं असांखे ॾेखारे। जेको बि तोखे टेलेंट आहे तूं असांखे ॾेखारे, असां तोसां मुक़ाबिलो करणु चाहियूं था। पर महिरबानी आहे, रिक्वेस्ट आहे असांजी बि, तूं बि पाण खे फनकार थो सम्झी, पर तो वटि बि फन हूंदो, पर असांजो हीउ फन तूं ॾिसी सघे थो। मां तोॾे हिकिड़ो कलाम मोकिले छॾियुमि, जे तोखे वणे अचे लाइक़ु कजांइ। जा तूं मूंखे पंहिंजो फन ॾेखारींजांइ, जा तूं मूंखे उस्ताद कदे, जा मां उस्ताद तोखे करे मञींदुमि। हे तोखे मां फन करे ॾेखारियां थो। असगर खोसा दम थी त हलियो आहे।